आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿाज बि ओॾियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलामु अलैकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़काणी उस्ताद साहिब नो समूह साहिब जी क्लब ते मौजूदु आहियूं। साईं जो शागिर्दु सैफुल्लाह शेख जेको तमामु सुठो पियो आहे, अॼु उनजो इंटरव्यू ऐं उनजा कलाम सुठा तव्हांखे ॿुधाईंदासीं। उनखां अॻु जिन बि दोस्तनि असांजे चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे नए टे जी नई उभरंदड़ नई आवाज़ खे तव्हां सां मुतारिफ़ करायूं था ऐं हुन सां गुफ़्तगू कयूं था ऐं हुन सां कचहरी जो आगाज़ कयूं था। अस्सलामु अलैकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम पाक मौला अली मदद। सैफुल्लाह, तव्हां मूंखे इहो ॿुधाईंदा, असांजे नाज़रीन खे या ॼाण ॾींदा त तव्हां कॾहिं जेको आहे मौसीक़ी शुरूआति कई आहे ऐं तव्हांजी मौसीक़ी में उस्ताद केरु रहियो आहे? तक़रीबन मूंखे 4 खां 5 साल थी विया आहिनि ऐं मां उस्ताद साहिब ख़ान समय सां असांजो उस्ताद जेको आहे साहिब ख़ान समूह आहे उन सां इलाही टाइम थियो आहे। 5-6 साल थी विया आहिनि। जे लाइ असां आया आहियूं हिन फील्ड में त उस्ताद सां ई आहियूं। जी नाज़रीन, असां सां गॾु सैफुल्लाह शेख जो उस्ताद बि मौजूदु आहे, मोहतरम साहिब नो समूह साहिब। उनखां पुछूं था ऐं त सैफुल्लाह ॻाइण में कीअं आहे ऐं हुन वटि जेको सिखियो आहे जेको टाइम उहो उन टाइम में उन छा पिरायो आहे। पहिरियां उस्ताद खे सलाम कंदासीं। उस्ताद अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। उस्ताद ठीकु आहियो? ॿियो ख़ुशि वारी ख़ैर। उस्ताद, तव्हां पंहिंजे शागिर्द सैफुल्लाह शेख लाइ छा चवंदव? साईं, असां इहो चवंदासीं शागिर्दनि खे अञा सिखिया वठनि। ॻाइण त परे आहे ऐं उस्तादनि जी इज़त कनि ऐं पाण खे घटि भाइण त माना ॼण वधा अहिड़े सिलसिले सां सिखिया वठनि। अलाह साईं कंदो कंहिं सुठे पैमाने ते अची वेंदा। असांजी इहा दुआ अथनि। छो त नाज़रीन, सैफुल्लाह शेख जो तमामु हिकिड़ो मशहूरु गीत जेको हुनजे एल्बम जो तमामु बहितरीनु गीत रहियो, हुनजो शाइर आहे फरीद जागरानी साहिबु। कहिड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार। कहिड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार। कलर कञर खे तरकी ॾिनी अथई, कलर कञर खे तरकी ॾिनी अथई, पुठिते रहिजी विया पगदार चोर बणाए चौकीदार। कहिड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार। हरे हंध ते नुक़सान वधी विया, छो जो हिन शैतान वधी विया। हरे हंध ते नुक़सान वधी विया, छो जो हिन शैतान वधी विया। मुड़स था सॾजनि अॼु मुर्दार चोर बणाए चौकीदार। कहिड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार। कहिड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार। जागीराणी फरीद लिखे थो, लिखंदे वक़्त मां सबक़ सिखे थो। जागीराणी फरीद लिखे थो, लिखंदे वक़्त मां सबक़ सिखे थो। खजी विया आहिनि सभु एतबार चोर बणाए चौकीदार। कहिड़ियूं मयारूं ॼाए संसार
चोर बणाए चौकीदार केड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार कलर कंजर खे तरकी ॾिनी अथई कलर कंजर खे तरकी ॾिनी अथई पुट ते रहिजी विया पगदार चोर बणाए चौकीदार केड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार केड़ियूं मयारूं ॼाए संसार चोर बणाए चौकीदार। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल